जे दड़े जी 5000 साल पुरानी तहज़ीब ऐं हड़प्पा ऐं टैक्सिला मां खोटाईअ दौरान मिलियल मिटीअ जा थांव ऐं रांदीका इन ॻाल्हि जो सबूत आहिनि त ही तमामु पुराणो हुनुर आहे ऐं हज़ारे साल गुज़री वञण जे बावजूद बि इन्हनि मिटीअ जे थांवनि जे में का बि तब्दीली न अची सघी आहे। मिटी, पाणी ऐं बाहि जी गर्मीअ मां अॼु बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थांव ऐं ॿियूं शयूं ठाहियूं वञनि थियूं, जंहिंमें सदियुनि बल्कि हज़ारनि सालनि जो पुराणो तरीक़ो इस्तेमालु थिए थो। मिटीअ जे थांव ठाहिण दौरान समूरो कमु कुंभार पंहिंजे हथनि सां करे थो ऐं इहो मख़सूस हुनुर मुख़्तलिफ़ ख़ानदाननि में विरसे तौरु नस्ल दर नस्ल हलंदो पियो अचे। मिटीअ मां थांव ठाहिण वारे खे कुंभार चइबो आहे। टंडो ग़ुलाम अली वेझो ॻोठ नमख़ास खेली जा रहवासी कुंभार बिरादरीअ जा माण्हू केतिरे ई वक़्त खां नस्ल दर नस्ल तख़लीक़ जो आला नमूनो बणियल ठिकर जा थांव ठाहिण दौरान इंतिहाई तकलीफ़ वारी किरत में रुधल नज़र अचनि था ऐं हू अॼु जे हिन जदीद दौर में बि पंहिंजनि अबनि ॾाॾनि जी रिवायत यानी मिटीअ मां थांव ठाहिण वारी इन किरत खे उअं ई हलाईंदा अचनि। अॼु जे जदीद दौर में जेतोणीकि स्टील, प्लास्टिक या शीशे जा थांव वधीक इस्तेमालु थियनि था ऐं ही क़दीमी हुनुर आहिस्ते आहिस्ते पंहिंजी पुॼाणी वारी मंज़िल तरफ़ वञी रहियो आहे। मिटीअ जे थांवनि जे विकिरे जे घटिजण सां गॾोगॾु इहो आगाटो हुनुर अञा ताईं महफ़ूज़ करे रखंदड़ कुंभार बिरादरीअ जा सवें ख़ानदान, संदन औरतूं, मर्द ऐं ॿार जेकी इन ई किरत सां वाॻियल आहिनि से बेरोज़गार थियण जे नतीजे में सख़्त परेशानी जी हालत में नज़र अचनि था। मिटीअ जा थांव विकिरो कंदड़ ऐं ठाहींदड़ कुंभार बिरादरीअ जे माण्हुनि मोहम्मद हसन, अब्दुल करीम ऐं मोहम्मद रमज़ान ॿुधायो त 5 खां 10 किलोमीटर जो सफ़र करे ज़मीन जी आली मिटीअ जा 2 क़िस्म गॾु खणी पाण में शामिल करण दौरान खेनि मिटी सुकाइण, भोरण सां गॾोगॾु मिटीअ खे कुटे सनी पिरोण में छाणे इज़ाफ़ी छाण खे वरी आलो करे ॻंढा ठाहे चक ते लॻाए दिला, मट, कुंडियूं, बंडाला, होदियूं, कौरा ऐं ॿिया मिटीअ जा ठिकर मुसलसल 2 ॾींहंनि ताईं उस ते रखी पोइ बाहि जी भठीअ मां तयारु कया वञनि था। थांव ठाहिण जे लाइ जेका मिटी इस्तेमालु थिए थी उनखे ॻाढ़ी मिटी चइबो आहे, जॾहिं त उनजो रंग ॻाढ़ो नथो हुजे। इन में 2 क़िस्मनि जी मिटी हुजे थी, हिकु पीली ऐं ॿी अछी। ठिकर जे थांवनि मथां मुख़्तलिफ़ रंगनि सां कमु पिणु कयो वञे थो, जंहिंमें चिटसाली जो कमु या शीशा पिणु हणी उनखे ख़ूबसूरत बणायो वञे थो ऐं इहो कमु घरनि में मौजूदु औरतूं पिणु कनि थियूं। इन तरह जी डिज़ाइन जा मिटीअ मां गुलदान, मटका ऐं पैसा गॾु करण वारा बंडाला ख़ूबसूरत तरीक़े सां ठाहिया वञनि था, जंहिंमें रंगनि जो इस्तेमालु करे उन जे चौधारी शीशा हणी उनखे ख़ूबसूरत ठाहियो वञे थो त जीअं ख़रीदार उन तरफ़ मुतवजा थी सघनि। वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु कुंभारनि इन कम में पंहिंजे तरफ़ां वधीक जिदत पैदा करण जी पिणु कोशिशि कई आहे, जंहिंमें नफ़ीस अंदाज़ में ठहियल पाणीअ जा जग जिन में गुलनि सां चिटसाली कई वञे थी ऐं मुख़्तलिफ़ डिज़ाइननि जा गिलास, कोप ऐं ॿियूं तयारु थियल शयूं ॾिसी माण्हू इहे शयूं ख़रीद करे घरनि में सजावट लाइ पिणु इस्तेमालु कनि था, जॾहिं त ॿारनि जे खेॾण लाइ रांदीका, गुलदस्ता, आरसियूं ऐं मुख़्तलिफ़ शो पीस पिणु तयारु कया वञनि था। इहे शयूं तयारु कंदड़ ग़ुलामूं कुंभार समेत ॿियनि कुंभार बिरादरीअ जे माण्हुनि ॿुधायो त बाज़ार में सनती शयुनि जे अचण सां संदन हथ जो क़दीमी ऐं सक़ाफ़ती मिटीअ मां ठाहियल थांवनि वारो इहो हुनुर बाज़ार में घटि अघ ते विकिरो थिए थो। हाणे ख़रीदार ऐं वापारीअ पारां मिटीअ जे थांवनि खे सस्ते अघ ते ख़रीद करण सबबि संदन घर भाती बुखूं काटण ते मजबूर आहिनि, जॾहिं त माण्हू पिणु क़दीमी सक़ाफ़ती मिटीअ जे ठिकरनि जूं शयूं घटि इस्तेमालु कनि था। असीं सभई आहियूं जेके कुंभार आहियूं से सभई ई कमु कंदा आहियूं, नंढा ॿार बि हींअर सिखनि पिया। अच्छा, असांजो ई बुनियादी कमु आहे। घणनि सालनि खां कयो था पिया, घणे नस्लुनि खां? असांजी पीढ़ियूं गुज़री वियूं आहिनि कम में।
भला हिननि जी तव्हांखे ओतिरी उजरत छो नथी मिले, उन जो सबबु छा आहे? बसि साईं मिटी जो कमु आहे, उनजे करे असांखे नथो मिले, ॿियो कमु वधीक। ऐं ही जेको आहे जिन में मार्केटिंग थिए थी उहे त वापारी भला कमाईंदा या उहे बि घटि ई कमाईंदा? वापारी कमाईंदा अधु ते अधु कमाईंदा। अच्छा, पोइ तव्हां हुननि खां पोइ डिमांड कोन कई आहे त असांखे मुनाफ़ो जेको आहे थोरो वधीक ॾियो, जीअं असां तव्हां पंहिंजी ज़िंदगी बहितर अंदाज़ सां गुज़ारे सघो ऐं अञा बि के नयूं शयूं जेके आहिनि उहे तकलीफ़ करे सघो? साईं हाणे उन जा डिमांड कीअं करियूं, असांखे ख़र्च बि ॾियनि पिया ऐं हू पैसा सीड़ाइनि था, असां वटि त इहो ई आहे एतिरो कोन्हे पंहिंजे मुंहुं कमु करियूं, न खणूं उन्हनि खां त कर्ज़ो खणूं था, उन कर्ज़े में वञे थो असां वटां। हींअर जेके आहिनि के तव्हां पंहिंजे औलाद खे जेको आहे उहे उन खे हिन धंधे में तव्हां शुमार कयो आहे, उनखे तव्हां जेको सो ही तव्हां हुन शिक्षा ॾिनी आहे, का तरबियत ॾिनी आहे? शिक्षा ॾिनी आहे। केतिरा ॿार आहिनि हिते जेके ही सिखनि था? हींअर तक़रीबन 2-3 आहिनि। 2-3 ॼणा तुंहिंजा छोकिरा आहिनि? तुंहिंजा औलाद छोकिरा भाइचा आहिनि। अच्छा, ऐं उन खां पोइ तव्हां भला तइलीम ॾियो था ॿारनि खे? तइलीम बि ॾियो था, जेको पुॼी सघो था त जे न त पोइ घणी रांदि कनि। भला बदहाली जे करे, गुरबत जे करे तव्हांजा केतिरा ॿार जेके आहिनि उहे तइलीम खां महिरूम आहिनि? तक़रीबन ई जेके बि आहिनि सो सभु गुरबत जे करे इहे तंग आहिनि। होॾां जबल जे पथर मां ठिकरनि ते चिटसाली कंदड़ कुंभार बिरादरी जी औरतुनि जुलेखा, करीमा ऐं ॿियनि ॿुधायो त जबल जो पथर तमामु महांगे अघ ते ख़रीद करणो पवे थो, जॾहिं त मट ऐं दिलनि जी क़ीमत रुॻो 5 खां 7 रुपया वसूल थिए थी, जंहिं करे संदन घर जो चुल्हो ॿरण, अटो अझो हासिल करणु हाणे संदन पहुच खां परे थींदो पियो वञे। हुननि चयो त संदन समूरो ख़ानदान इन्हीअ क़दीमी सक़ाफ़ती किर्त सां सलहाड़ियल आहे, पर संदन ख़ानदान जी सवें मासूम नींगरियुनि खे ॾाज ॾियणु, बीमारनि जो इलाज कराइणु, ॿारनि खे तालीम ॾियारणु संदन लाइ हाणे ख़्वाब बणिजी वियो आहे। असांखे 200 रुपया 250 रुपया किलो अरसारो का ताण आहिनि, पोइ असांजी मजबूरी जे 200 रुपया किलो तव्हांखे मिले थो, ऐं किलो मां भला केतिरा थां जेके आहिनि उहे रंगजी वञनि? 50 थियनि, 100 थियनि, 40 थियनि, जे सफ़ा सवा गंद निकिरे थो उछलाए छॾूं, पोइ बाक़ी करे वियो रहो, वरी ॿियो घुरायूं। अच्छा, भला ही तव्हांखे हाणे हिन ते ही जेका तव्हां छा ठाही, ही छा आहे? छा इहो टिबो आहे लस्सी जो टिबो जेको तव्हां ठाहियो, हिन ते तव्हांखे केतिरी मज़दूरी मिलंदी? असांखे हिन ते मज़दूरी 10 मिलनि, 5 मिलनि, असांजे रोज़ी जो क़दुरु आहे कोन, बाक़ी असांजी ज़िंदगी हिन में सॼियूं गुज़री वयूं। घणिनि नसलुनि खां जेको आहे तव्हांखे जेको हिन कम में शुमार थी विया, तव्हां लॻा पिया कम में मुसलसल? असांजो बाप ॾाढो ठहे पियो, असांजी 6 पीढ़ियूं इन कोयरे में ख़तमु थी वयूं आहिनि। माना नसल दर नसल जेको आहे उहो तव्हां हिन कम में जेको आहियो, भला हिननि जे तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि असांजूं धीअूं नऊं सभु इहो धंधो करनि, इहो धंधो कनि? इहो ई धंधो कनि। पोइ तव्हांजी माली पोज़ीशन भला का सुधरी आहे या न? पोइ कोन्हे, जो शेर अटे जो टाइम ते वठूं खाऊं, का शइ नथी मिले, हिन मां हुजे को सुधारो त असीं सुधरूं, पेट ई नथो परे ग़रीबनि जो, गुज़ारो ई नथो थी। करीमा छा पई करी? चिट रंग पिया कयूं था। चिट रंग भला इहे कहिड़ो हिन जा भला क़िस्म हूंदा आहिनि चिट कढण जा या रगो चिट ई हूंदा आहिनि? कंहिं क़िस्म जा चिट जा। घणनि नसलुनि खां तव्हां हिन कम में जेको तव्हां रुधल आहियो? असांखे असांजी ज़िंदगी हिन कम में वई आहे। भला को तव्हांखे माली सुधार आया या न? कहिड़ी कोन्हे को। भला ही जेके लोह जा थां निकिता आहिनि, स्टील जा, डिनर सेट जा, कूलर वग़ैरह जेके निकिता आहिनि, उन्हनि भला ही अॻे जॾहिं इहे कोन हूंदा तॾहिं तव्हांजा ही थां जेके आहिनि उहे केतिरा हलंदा हुआ, हींअर केतिरा था हलनि? ख़ुशि हूंदा हाणे केरु कोन थो वठे अहिड़ा। जंहिं दौर में असां वटि तिजोड़ियूं जेके आहिनि उहे तकलीफ़ थियल न हूंदियूं हुयूं, त माण्हू पंहिंजी जेका रक़म आहे उनखे जमा करण जे लाइ इहो ई असांजा जेके आहिनि कुंभार जेके आहिनि उन्हनि जी तकलीफ़ कयल शइ जेके बंडालो चयो वेंदो आहे, उन बंडाले में ई पंहिंजी रक़म जमा कंदा हुआ, जेका अॼु तव्हां ॾिसो त उन बंडाले खे ई तकलीफ़ करे रहियो आहे गुलामू कुंभार। गुलामू ही बंडालो जेको आहे उहो अञा हिनखे हाणे हिनखे तव्हां कचे थां जेके तयारु कया अथव इनखे तव्हां छा कंदा वरी पचाईंदासीं? केतिरनि जेको आहे उन्हनि ॾींहंनि में ही तयारु थींदा या कलाकनि में तयारु थी वेंदा?
ये नहीं सुकंदो तो 2 ॾींहं लॻी वेंदा हलिया, 2 ॾींहं पचाइण में लॻी वेंदा हलिया। 2 ॾींहं इनखे सुकण में लॻंदा, 2 ॾींहं पचाइण में लॻंदा। ऐं उन जी जेको उन जेका बथी खे जीअं सिरुनि खे पचाइबो ईअं ई या उनखे मुख़्तलिफ़ हूंदी आहे? मुख़्तलिफ़ हूंदी आहे। पोइ उन कीअं पचंदा आहिनि इन्हनि जो? इहो सही भाण हेठि ॾींदा आहियूं। हा, छाजो भाण? भाण माल जो भाण। अच्छा, बूरो आहे काठ जो, उहो बि ॾींदा आहियूं माल जो भाण। ऐं तंहिंखां पोइ हेठि ठिकर ॾेई मथां थां रखंदा आहियूं, थां जे मथां वरी ठिकर ॾींदा आहियूं, पोइ वरी मथां किचरो ॾींदा आहियूं। छा भला उन पचाइण जे दौरान ही कुझु थां जेके आहिनि उहे तव्हांजा भॼी पवंदा आहिनि, घुरी पवंदा आहिनि? जी भॼी बि पवंदा आहिनि। पोइ उहो छा तव्हांखे नुक़सानु थींदो आहे? हा, उहो नुक़सानु बि थींदो आहे, वरी कम में बि अची वेंदो आहे, मथे ढक ॾेई छॾींदा आहियूं हुनजो। बहरहाल हू त क़ीमती न आहे। क़ीमती कोन्हे? जी न। अच्छा, माना ही तव्हांखे टोटल हिकिड़ो जेको थां जो जेको तव्हां सेटअप आहे उनखे घणा ॾींहं लॻियो था वञनि? मतिलबु मिटी कुटण खां पोइ मिटी ॻोइण, पोइ वरी उनखे ठाहिण? 100 चकर ईंदो आहे हथ में। 100 चकर हिकिड़ो थां? हिकिड़ो थां 100 चकर हथ में ईंदो आहे, तॾहिं पची ॿाहिरि निकिरे। ठेहनि ते ठिकर जा थांव विकिरो कंदड़ ठेहे मालिक जुमो कुंभार, ग़ुलाम मोहम्मद कुंभार ऐं हिकु थांव जी ख़रीदार औरत ॿुधायो त हिन जदीद दौर में अञा बि अहिड़ा केतिरा ई माण्हू आहिनि जेके मिटीअ जा थांव इस्तेमालु कनि था। मिटीअ जी देगड़ीअ में ॿोड़ पचाइण ऐं मट जे पाणीअ जी लज़त खां नथी विसरे, जॾहिं त केतिरा ई माण्हू मिटीअ मां ठहियल नंढनि कटोरनि में पिणु पाणी पीअंदा आहिनि। ठिकर जे मट जो पाणी कुदरती तौरु थधो बि थिए थो, जंहिंजो को बि नेमुल बदल न आहे। ढिलो वधी वियो आहे। छाजे लाइ? त पाणी लाइ। छो असांजी गर्मियूं अचनि थो, हुन में छांव में रखूं था वणे था त थधो पाणी थिए थो, फिर जी माना ज़रूरत कोन पवंदी आहे सियारे में। जी हा, पोइ गर्मियुनि में छा माना सुठो थींदो आहे थधो? अॼुकल्ह दौर आहे पैसे जो, हर को चवे थो थोरो स्टैंडर्ड जे हिसाब सां हुजे, जग शीशी वारो गिलास। हालांकि ॾिठो वञे त गर्मियुनि जे टाइम में असांजो दिलो आहे जेको वण जे हेठां असां रखूं भरे, केॾो थधो पाणी थो ॾिए, असांखे बर्फ़ जी ज़रूरत न पवे। पर उन ॻाल्हि खे असां सम्झूं कोन था। असां बल्कि दुनियावी शो जे ख़ातिर रहियूं त असांखे शो वारा ही घटि में घटि 25-30 सालनि खां। 25-30 सालनि खां। भला ही जे दौर में शीशे जा तव्हां प्लास्टिक ऐं स्टील कोन हुया, उन्हनि में उन टाइम में हिनजो विकिरो छा हूंदो? हींअर छा विकिरो आहे? साईं उहा त ज़माने सां हुआ, उन टाइम में सस्तो दौर हो, सस्ते अघ में पे हलिया। हीअं ॾींहों ॾींहुं दुकानदारी आहे, दुकान वधंदो वञे, ख़र्चा वधंदा वञनि, उन लिहाज़ सां वरी एतिरो महांगा थी थींदी। पर शीशे ऐं प्लास्टिक ऐं कूलर वग़ैरह अचनि था, हिननि ते को फ़र्क़ु पियो आहे या न? लाज़मी फ़र्क़ु पियो आहे साईं। हुन में अॻे जेका नंढा थां हूंदा हुआ, उनमें खाईंदा हुआ, पीअंदा हुआ, उन्हनि माण्हू छॾे न उहो प्लास्टिक जो इस्तेमालु करणु लॻा, वरी शीशे जो करणु लॻा, वरी स्टील जो हिन में करणु लॻा। न त अॻे माण्हू हिन में हिकिड़ो सुनत सम्झी थां मिटी जो हूंदो, सवाब जो कमु हूंदो, हिन में खाईंदा पीअंदा हुआ। इन जे करे त हाणे तरक़ी में आहे, इन जे करे माण्हू थोरो हिन मां पोइते थी विया आहिनि। घणनि सालनि खां हिते थी वियो आहे जेको हीउ कारोबार घणनि सालनि खां करींदो? काफ़ी वक़्तु खां थी वियो आहे, 30 साल खां। अच्छा, तव्हांजो धंधो 32 सालनि खां मुसलसल आहे? भला अॻे जी हींअर जेको आहिनि शीशे जा थां अची विया आहिनि, डिनर सेट जा थां अची विया आहिनि, ऐं ॿियो जेको सामान जेको लोब ऐं स्टील वग़ैरह जो वाटर कूलर वग़ैरह अची विया आहिनि, उन सां तव्हांजे धंधे ते केतिरो असरु पियो आहे? जेकी 50 वारी शइ आहे तो 30-40 में ॾियणी पवे थी, जेके 100 वारी शइ आहे उहो 50-60 में ॾियणी पवे थी। जेके अॻे ढंग जेको कंदासीं उहो हिन जहिड़ो कर 20-25 रुपया 30 रुपया आहे, इहो हिसाबु आहे। भला हीउ जेको कहिड़ा कहिड़ा क़िस्म जेके तव्हां हूंदा आहिनि हिते मौजूदु जेके जलो आहे, मस्त आहे, माटी आहे, दिल्ली आहे, पाट आहे, कूडी आहे, उखरी आहे, ऐं छल आहे, माचियूं आहिनि। इहे बसि हाणे इहो त हाणे असीं हाणे ॿियो सभु माण्हू हर शइ निकिरी वई आहे। प्लास्टिक जो माल निकिरी वियो आहे, स्टील जो माल निकिरी वियो आहे, ऐं डिनर सेट वग़ैरह निकिरी विया आहिनि, जेको हाणे उन जे करे हाणे हिन माल ते थोरी ठप आहे, पर पोइ बि रब जो शुक्र आहे पोइ किॾा वञे। हाणे हिन खां वधीक त को या हुननि ते असरु बंदि कनि, या हुननि जी विरोधी आहे, असांजी विरोधी आहे, किॾा वञे। असीं इहा ई त चई सघूं था त भई असांजो जेको माना सुठे नमूने सां विकिरो हले त असां घणी वञी गुज़र सफ़र सही माना में हले। मिटीअ जे थांवनि जो इस्तेमालु जेतोणीकि के क़दुरु घटिजी वियो आहे, पर पोइ बि मिटीअ जी ठहियल कुंडुनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। उन सां गॾोगॾु खीर जे लाइ
मिटीअ जूं कटोरियूं या कुल्फी या नंढड़ा प्याला बि घणे तादाद में विकिरो थियनि था। ख़रीद करे रही जा गिरियुनि जो सकावती लिहाज़ सां थां तमामु घणा सुठा आहिनि, पर असां वटि हाणे हिननि जो रवाज़ ई कोन्हे। हर को प्लास्टिक जो, शीशनि जो, स्टील जो, सिल्वर जो उहे शयूं था इस्तेमालु कनि। हीअ शयूं एतिरियूं सुहिणियूं नायाब आहिनि, पर हाणे हिननि जी डिमांड एतिरी कोन रही आहे। छाजे करे, छा कारण आहे? हिन जो कारण इहो आहे असांजी सिंधी जा जेके ही मेन शयूं आहिनि सकावती लिहाज़ सां तमामु सुठियूं आहिनि, पर कुंभारनि सां जेका इंसाफ़ कयो वञे की दुकान न वञनि, की मार्केटूं ॾिनियूं वञनि, थोरी हुन मथां का डेकोरेशन थी वञे, थोरी गवर्नमेंट जी का नज़रसानी कई वञे थी, तमामु अॻियां हली सुठियूं थिया। बाक़ी तव्हांजे साम्हूं ख़रीदारी करियूं पिया, रेट तव्हांखे ख़बर आहे हिननि जो ॿियो कोन्हे, एतिरी हले कोन्हे, डिमांड हाणे हिन जी कोन्हे। इन लाइ गवर्नमेंट खे हिन लाइ कुझु न कुझु सोचणु घुरिजे ऐं हिननि खे कुझु न कुझु हिननि जी रहनुमाई करणु घुरिजे। शाबत सिंध टीवी वारनि खे हुजे जेको हिन शइ खे खणी आया आहिनि, जेको हिन शइ खे हलाइनि पिया, जेको हिन शइ खे मंज़रिआम ते आणनि पिया। मिटीअ मां हूअं त केतिरियूं शयूं ठाहियूं वञनि थियूं, पर हिन जदीद दौर में ख़ासि करे मिटीअ जी शक्ल जो कूलर माण्हुनि में तमामु घणो मशहूरु थियो आहे, जंहिंमें कूलर जी नलकी बि लॻल हुजे थी, जॾहिं त गर्मियुनि में उन जे में अञा वाधारो थिए थो, जेको ॾिसण में बि ख़ूबसूरत लॻे थो। मिटीअ मां ठाहियल थांव या मिटीअ जी ठाहियल शयूं न सिर्फ़ु ॾिसण में ख़ूबसूरत हुजनि थियूं, पर पंहिंजो मटु पाण हुजनि थियूं। जेकॾहिं हुकूमती सरपरस्ती ऐं तवजो मिले त इहे शयूं ॿाहिरनि मुल्कनि में मोकिले जजो नाणो पिणु कमाए सघिजे थो। हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में ॻोठाणा माण्हू सिंध जे हिन क़दीमी सकाफ़ती हथ जे मिटीअ वारे हुनर खे हियांव सां सांढण दौरान बि हुकूमत, सकाफ़ती खाते ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि जी बेतवजीअ जो मर्कज़ रहिया आहिनि। हुकूमत या सकाफ़त खाते जो फ़र्ज़ थो बणिजे त हिन कुंभार बिरादरी जे हुनर खे महफ़ूज़ बनाइण लाइ के उपाउ वठे त जीअं ही हुनर सदाईं लाइ क़ाइम दाइम रही सघे। दिल दी दुनिया चिते दे बाजू ये कोई वसावा तका फिर आखी